अवल अल्लाह अलीम आला आलम जो धनी कादुर पंहिंजी कुदरत से कायम आह कदीम वाली वाहिद वहदहु राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धनी चई हमद हकीम करे पाण करी जोड़ूं जोड़ जहान जी। शाइरनि जे सरताज लतीफ़ सरकार हिन बैत में धणी ताला जी तारीफ़ ऐं तौहीद जो ज़िक्र कयो आहे। लतीफ़ साईं चवे थो त अल्लाह शुरू खां ई आहे, हू सभिनी खां मथां आहे ऐं सभिनी जो मालिक आहे। पंहिंजी ताक़त सां हू अज़ल खां क़ाइम दाइम आहे। हू हाकिम आहे, हिकिलो आहे, सभिनी खे रोज़ी रसाईंदड़ ऐं रहम कंदड़ आहे। सो उन करे तूं बि पंहिंजे ज़िक्र फ़िक्र में उन ई सचे मालिक जी साराह कर। बेशक उहो ई पंहिंजे करम सां हिन कुल काइनात खे हलाए रहियो आहे। वहदहु ला शरीक लहु जॾहिं चयो जन तन मञियो मोहम्मद कारणी हेजां साण हीअं तॾहिं मंझा तन अवतड़ कोन ओले। हिन बैत में शाह लतीफ़ उन्हनि नेक बाननि जो ज़िक्र कयो आहे जेकी तौहीद ते ईमान ऐं मिठड़े मोहम्मद ते पुख़्ते अक़ीदे वसीले कामयाब थी विया। लतीफ़ साईं फरमाए थो त जिन उन ॻाल्हि ते ईमान आंदो त अल्लाह हिकु आहे ऐं उन जो को बि शरीक न आहे ऐं उहा हक़ीक़त बि दिलि सां तस्लीम कयूं त धणी सगोरे ही जहान फ़क़ति हिकु मोहम्मद जे करे ई जोड़ियो आहे, पोइ उहे पंहिंजे किरदार में अहिड़ा त सघारा थी विया जो ज़माने जी का बि लालच उन्हनि खे वरगलाए न सघी। वहदहु ला शरीक लहु ई विहाज वी खटी जे हाराणी हंध तुंहिंजो ही पाणा चवंदई पीर भरे जाम जन्नत जो। हिन बैत में लतीफ़ साईं इंसान खे उहो ॿुधाए थो त हीअ दुनियाई दर हक़ीक़त हर शइ जो बुनियादु आहे। हिते जे नफ़े नुक़सान खां मथां रहंदे उहो ज़िक्र कंदो रह त अल्लाह हिकु आहे ऐं उन जो को बि शरीक कोन्हे को। ज़माने जी हार तोड़े जीत खे पंहिंजी ख़ुशी ऐं ग़म जो मुहरिक न बणाए। जेकॾहिं तूं तौहीद जी सचाईअ खे सम्झी वेंदे त मालिक पाण ई तो ते महिरबान थी पवंदो ऐं तोखे जन्नत मां जाम प्यारींदो। तूं चओ अल्लाह हिकिड़ो वाई ॿी मसिख सोई लिखियो लिख सचो अखर मन में। हिन बैत में भिटाई सरकार इंसान खे उहा नसीहत थो करे त उहो ख़ुदा जी हिकिड़ाईअ ते पुख़्तो यकीन रखे ऐं उन जी ॿुधायल वाट ते हलंदो रहे। हुन जो वर्द विसारे गाफ़िल थी को ॿियो घस हरगिज़ न वठे। इंसान खे घुरिजे त पंहिंजे सचे मालिक खे ई पंहिंजे मन में वसाए।